नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त क़ौम परस्त अॻवान ऐं सहाफ़ी मुश्ताक मिठू लाशारी ते मंशियात फ़रोशनि पारां कूड़ो केस दाख़िल करण ऐं जालसाज़ी ज़रिए धारियुनि खे ज़मीन वेकिरो करण, मंशियात सरेआम हलण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी GA सिंध माज़ डेल्टा प्रेस क्लब समेत सामुंडी पट्टी जे शहूर पारां डेल्टा प्रेस क्लब ॻाढ़ो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते हाजी समन, मोहम्मद अयूब, मला असलम लाशारी ऐं ॿियनि चयो आहे त हक़ सच लिखण ते सहाफ़ी धरती जे आशिक लब्बे क़ौम परस्त अॻवान मुश्ताक मिठू लाशारी ते कूड़ो केस दाख़िल करण खे असां साहिली पट्टी जे शहूर जो क़त्ल तस्वर कयूं था। असां सम्झूं था त हक़ सच जे सदा जो गलो दॿाइण जी कोशिश कई है, जंहिंजी असां मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त केस ख़त्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।